नाज़रीन अवामी नीयत पारां खे कैंप ब्रेक इन निंदालू तक प्रो लग खाई पुलिस जी कार्रवाई कच्चो शराब जेल में जना गिरफ्तार करे केस दाखिल कयो वियो है। खाई पुलिस कार्रवाई नाज़रीन अवामी नीयत मगन कोहली खे गिरफ्तार करे कच्चो शराब रखण जे इल्जाम में गिरफ्तार करे मथस केस दाखिल कयो वियो है। नाज़रीन अवामी जाहिद बुरोई मूजिब 60 लीटर कच्चो शराब हथ आयो है, जंहिंजो केस केवल कोहली ऐं मगन कोहली में गिरफ्तार कयो वियो, जॾहिं त गिरफ्तार थियल मूजिब हू हारी आहिनि राह वींदड़ हुआ पुलिस खेस गिरफ्तार कयो है। नाज़रीन अवामी नीयत पारां खे कैंप ब्रेक इन ॾींदा हलूं त किपरो लग खाई पुलिस जी कार्रवाई कच्चो शराब विकिरो करण जे इल्जाम हेठि 2 ॼणा गिरफ्तार करे केस दाखिल कयो वेंदा हलूं त कार्रवाई कंदे केवल कोहली ऐं मगन कोहली खे गिरफ्तार करे कच्चो शराब रखण जे इल्जाम में गिरफ्तार करे मथस केस दाखिल कयो एसएचओ खाई जाहिद बुरोई मूजिब 60 लीटर कच्चो शराब हथ आयो है, जंहिंजो केस केवल कोहली ऐं मगन कोहली जे मथां दाखिल कयो वियो, जॾहिं त गिरफ्तार थियल एसएचओ खाई जाहिद राह वींदड़ हुआ पुलिस खेस गिरफ्तार कयो है।